और बावड़े का खबर रवा के ॾियूं। घोटकी पुलिस जो कच्चे वारे इलाके में धाड़ियलनि खिलाफ ऑपरेशन जारी है। ज़रियनि मूजिब राउती बेले में ऑपरेशन दौरान धाड़ियल राहिब शर ऐं संदसि टोलो ठिकाणा छॾे फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। घोटकी पुलिस ऐं धाड़ियलनि विच में वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। इलाके में ख़ौफ़ पकड़ियल आहे। ऑपरेशन दौरान पुलिस पारां ॾोहारियुनि जे ठिकाणनि खे बाहि ॾेई साड़े वियो आहे। खबर मां ॾियूं पिया बावड़ो खां। घोटकी पुलिस जो कच्चे वारे इलाके में धाड़ियलनि खिलाफ ऑपरेशन जारी है। ज़रियनि मूजिब राउती बेले में ऑपरेशन दौरान धाड़ियलनि राहिब शर ऐं संदसि टोलो ठिकाणा छॾे फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। घोटकी पुलिस ऐं धाड़ियलनि विच में वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग जारी है। खबर मां ॾियूं पिया बावड़ो खां। घोटकी पुलिस जो कच्चे वारे इलाके में धाड़ियलनि खिलाफ ऑपरेशन जारी है। ज़रियनि जो चवणु आहे त राउती बेले में ऑपरेशन दौरान धाड़ियल राहिब शर ऐं संदसि टोलो ठिकाणा छॾे फरार थियण में कामयाब थी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं हबीब रहमान चाचड़ खां। जी हबीब रहमान, आखा कजो। हाँ जी, राउती कच्चे वारे इलाके में जो है राउती बेले में जो है घोटकी पुलिस जो है ऑपरेशन जो है जारी है। जॾहिं त जो है सुबुह जो है 5-6 चैनी है जो पाकिस्तान थाननि जी पुलिस वरी नफ़री साण करे जो है राउती कच्चे जो है बदनाम थाने जे ठिकाणनि ते पहुती त जवाबी जो है उन्हनि पुलिस के ॾिसी जो है उन्हनि जो है जवाबी फायरिंग करे ॾिनी। फायरिंग के नतीजे में जो है ये जो मास्टर गोला भी इस्तेमाल किया विया। जॾहिं त जो है APC चैनी भी जो है उन्हनि खे जो है गोलो लॻो। जे बाद जो है APC चैनी जो है उहा जो है उनके नुकसान पहुंचो। नुकसान पहुंचण खां बाद में जो है पुलिस घोटकी पुलिस जो है वह जो है मायूस थी वही। मायूस थियण खां बाद में जो है APC चैनी जो है ॿीहर वरी जो है उनके जो है टोचन करे जो है उनके जो है बया वन ते आंदो पियो वियो आहे। जॾहिं त बाक़ी जो है वक़्फ़े वक़्फ़े सां जो है फायरिंग जो है वो भी सिलसिलो जारी है। जॾहिं यादि पए त SSP घोटकी जो है उनजो ये चवणु आहे त मतलब जो है असां जो है 5 जो है धाड़ियलनि खे जो है ज़ख़्मी कियो आहे ऐं उन खां बाद में असांजी APC खे जो है चैनी खे कोई नुक़सान न पहुतो आहे। ऐं उन खां बाद में जो है उन्हनि जे धाड़ियल पारां जो है सोशल मीडिया ते वीडियो वायरल कियो त असां जो है बिल्कुलु असां ख़ैर ख़ैरियत रहियूं। असांजो कोई माण्हू बि न मुओ आहे ऐं न असांजे जेको आहे त असां बाक़ी APC चैनी जेको आहे उनखे नुक़सान असांजो जेको आहे गोलो लॻो आहे नुक़सान पहुतो आहे। जंहिंमें असां हीउ जेको आहे त उहे पंहिंजे सोशल मीडिया ते जेको आहे उहे ॾेखारिया आहिनि बख्तरबंद जो जेका टुकड़ा जेको आहे ॾेखारिया आहिनि। ऐं पर हिन वक़्त में जेको आहे ठीकु आहे हबीब रहमान, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।